मोहम्मद नवाज न्यूज़ में भलीकार आऊं यहाँ संझा सैयद नजर नासिन वक्तें जी हेडलाइन से। कोरोना वायरस सबब आलमी सतह ते मईशत मुतासिर थी। गुरबत जे खात्मे लाइ चीन रोल मॉडल आहे। टेक्नोलॉजी ज़रिए बंजर थियल ज़मीनुनि खे बचाए सघिजे थो। दुनिया में माहौलियाती तब्दीली ऐं गुरबत जा चैलेंजिस आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चीन में मुनक़िद फोरम खे ख़िताब। चई एहसास प्रोग्राम कोरोना जे मसइलनि खे हल करण में मदद कई। अफगानिस्तान में नई हुकूमत लाइ इजलास अॼु थींदो। जुमे जे नमाज़ खां पोइ नई हुकूमत जो बाज़ाब्ता ऐलान कयो वेंदो। अफगान तालिबान तर्जुमान ज़बीउल्लाह मुजाहिद चवे थो अब्दुल्ला हामिद करज़ई ऐं हिकमत यार हुकूमत जो हिस्सो थी सघनि था। अमेरिका निकिरी वियो। हाणे नए अफगानिस्तान जी तरक़ी चीन जे हथनि में आहे। टामे जा ज़ख़ीरा चीन जी मदद सां अफगानिस्तान जी तरक़ी लाइ इस्तेमाल थींदा। औरतूं सभिनी इदारनि में किरदार अदा करे सघनि थियूं। यूनिवर्सिटियुनि में औरतुनि जी तालीम हासिल करण ते पाबंदी न आहे। औरतूं शरई हदुनि में रही करे नौकरियूं करे सघनि थियूं। मुल्क में कोरोना वायरस जा मामला जारी। 57 मरीज़ फौतुनि जो अंग 26,035 थी वियो। 24 कलाकनि दौरान 3,787 नवां केस रिपोर्ट। हाकारी शरह 6.33% रही। बुज़ुर्ग सियासतदान सरदार अताउल्लाह मेंगल जो मर्द विढनियो पे वञे। मड़ हब पहुचण ते कारकुननि तरफ़ां गुल निछावर कया विया। संदसि तदफ़ीन अॼु मंझंदि जो 3 वॻे अबाणे इलाइक़े फुलदार वेझो कई वेंदी। मीरपुर माथिले जे चाकरपाड़े में बिजली जी किरियल थंभे करण लॻण सबबि मोहम्मद शोबान शेख फौत थी वियो। वारसनि जो चवणु आहे त एसएसपी ऑफिस आॾो नौजवान जो लाश रखी धरणो हयो आहे। सेप्को ख़िलाफ़ नारेबाज़ी बि कई। वारसनि जो चवणु आहे त सेप्को अमले जी नाअहली ऐं लापरवाही सबबि मोहम्मद शोबान फौत थियो आहे। सेप्को अमलदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार कयो वञे। एहतजाज करण जो मुतालबो। गुड्डू वेझो पंजाब जे इलाइक़े शाह वाली बस्ती बा पंजाब वासी नौजवान असद अगवा थी वियो। वारिस परेशान। लाड़काणे जी अदालत क़तल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे बादल बुढ़ो खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी। कुझु महीना अॻु जवाबदार बादल बुढ़ो अमानुल्लाह अबड़ो खे क़तल कयो हो। दाद डिगारी भरसा ॻोठ आशिफ पिताफ़ी में कार जे पुराणे तकरार तां झेड़ो। फायरिंग सबबि नौजवान आसिफ पिताफ़ी मारिजी वियो। उमरकोट में 19 महीना अॻु में क़तल थियल नौजवान शराफत राजपूत जा कातिल गिरफ़्तार न थिया। राजपूत एक्शन कमेटी ऐं PTI MNA लाल माली जे सॾ ते पुलिस ज़ियादतियुनि ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। ऐं सिंध सरकार पारां कराची हैदराबाद खां सवाइ सिंध जूं ॿियूं दरगाहूं खोलण वारे ऐलान बाद सेवण में सिंध जे नाले वारे सूफ़ी बुज़ुर्ग कलंदर लाल शहबाज़ी मज़ार खे 38 ॾींहनि खां बंदि रखण खां पोइ आम ज़ाइरीन लाइ खोलियो वियो। कलंदर लाल शहबाज़ी मज़ार खे SOPs तहत खोले ज़ाइरीन खे अंदरि छॾियो वियो। अक़ीदतमंदनि ऐं ज़ाइरीन में ख़ुशी जी लहर।